दादू ज़िले में हर साल करोड़ों रुपयनि जी बजट करप्शन जे वर चढ़ी वञण जो इंकशाफ थियो आहे। सवें तरक़ियाती स्कीमूं रोलड़े जो शिकार थी वियूं आहिनि, जॾहिं त कामोरनि पारां ठेकेदारनि खां रिश्वत वठण जी वीडियो ऐं ऑडियो वायरल थियण बावजूदि सिंध हुकूमत को बि नोटिस न वरितो आहे। दादू ज़िले जा रोड रस्ता खंडरात बणिजी चुका आहिनि। दादू ज़िले में प्रावंशियल हाईवेज़ पारां M&R जे नाले सां 13 स्कीमुनि ते 65 करोड़ रुपयनि खां वधीक रक़म हड़प कंदड़ प्रावंशियल इंजीनियर फ़तेह मोहम्मद सनाई ठेकेदार खां रिश्वत जी रक़म वठण वारी वीडियो ऐं ऑडियो वायरल थियण ऐं ऑडियो में ठेकेदार इंजीनियर खे चई रहियो आहे त 38 लख कैश ऐं 9 लख रुपयनि जो चेक अव्हां ॾांहुं मोकिलियो आहे। रक़म टेंडर क्लार्क हफ़ीज़ मेमून खे छोकिरो ॾेई वियो आहे, अव्हां खे मिली, जंहिं ते इंजीनियर फ़तेह मोहम्मद सनाई पाण मञियो त हा मां पाण मौजूदु हुअसि, मूंखे मिलिया आहिनि। ठेकेदार पारां मोकिलियल माण्हू इंजीनियर ऐं टेंडर क्लार्क खे रक़म ॾियण जी वीडियो बि रिकॉर्ड करे वरिती, जेका पिणु मंज़र आम ते आई आहे, जंहिंमें साफ़ नज़र अची रहियो आहे त टेंडर क्लार्क हफ़ीज़ मेमून जे हथ में रक़म आहे जेका हू गिणी रहियो हो। हेलो, अस्सलाम वालेकुम। हाँ सुने साहब, फारूक तो गला जी खुश है। कल अज़ीज़ आयो तव्हां ॾे न? जी जी हाँ बस अमान तक खणी आयो, 38 कैश ॾेई वियो, चेक ॾेई वियोसि। ठीक है ठीक है, बिल ॿुधाइणा चाहींदा? मैं जो साल जे शाम में चांद हुयो जी जी थोड़ो पेपर्स में असांजी थोड़ी सी हेठ मथाई जी जी सर। पेपर्स के सुबह कईंदा या वरी शाम में चढ़ंदी या सुभाणे सुबुह चढ़ंदी। हाँ हिकिड़ो सूमर जो चेक ॾिनो अथईंसि 9 लख रुपए जो, इहो बस तव्हां पास कराइजो, वरी ॿियो जेको तव्हांजो हिसाब किताब हूंदो पोइ वरी इंशाल्लाह ॾेई छॾींदासीं। अच्छा, हिन में तव्हांजे असांखे मदद जी ज़रूरत पवंदी थोरी घणी। जी जी सर, थोरो बिल ॾियण खां पोइ जेको थींदो आहे तरीक़ेकार। जी जी असां हाज़िर आहियूं। हाँ त पोइ उन हिसाब सां थोरो मथियुनि खे चवणो पवंदो। हाँ जी जी इहा तव्हांजी हेल्प जी ज़रूरत पवंदी। जीअं चवंदो तव्हांजे साम्हूं चवंदासीं न, जीअं तव्हां चवंदो तीअं कंदासीं। ठीकु आहे, ठीकु आहे न साईं, ठीकु। हफ़ीज़ तव्हां हलाए हुयो अलाए कोन, हफ़ीज़ खे ॾी आया 38 लख रुपया? मूंखां मिलिया। हाँ तव्हां सां मिलिया, तव्हांखे ॾिना। ठीकु आहे, हाँ ठीकु आहे। ठेकेदारनि फारूक मलक ऐं ॿियनि वटि ॿेटो बाईपास जी M&R जी स्कीम हुई, जेको कमु 5 करोड़ 69 लख रुपयनि जो आहे। ठेकेदार फारूक मलक 1 करोड़ 11 लख रिश्वत इंजीनियर फ़तेह मोहम्मद सनाई खे ॾेई चुको आहे। 6 महीननि अंदरि ठेकेदार खे पूरी रक़म मिलणी हुई, जेका 18 महीना गुज़री वञण बावजूदि न मिली सघी, जंहिं तां ठेकेदार ऐं इंजीनियर विच में तलख़ कलामी थी ऐं रिश्वत वारी रक़म जी ऑडियो ऐं वीडियो वायरल थी आहे। M&R जूं 13 तरक़ियाती स्कीमुनि जो कमु गुज़िरियल 18 महीननि खां रोलड़े जो शिकार थी वियो आहे। अहिड़ी तरह हर साल M&R जा आयल करोड़े रुपया इंजीनियर ऐं कामोरनि पारां हड़प करण जो इंकशाफ थियण खां पोइ 65 करोड़ रुपयनि खां वधीक जूं स्कीमुनि मां सिर्फ़ु 40 सैकड़ो बजट रिलीज़ कई वई, जेका रक़म पिणु करप्शन जे वर चढ़ी वई आहे। अहिड़ियुनि तरक़ियाती स्कीमुनि में मंगवाणी खां माडो ताईं 1 करोड़ 97 लख रुपयनि जी स्कीम, केनशाह बोरडी खां ॻोठ मिस्री चांडियो ताईं 9 करोड़ 99 लख रुपयनि जी स्कीम, वाही पांदी खां गोलो फ़क़ीर ताईं 73 लख जी स्कीम, लड़ वारा माछी खां शरीफ़ जो भाण ताईं 4 करोड़ 52 लख रुपयनि जी स्कीम, थाणो बुला खान खां सुपर हाईवे ताईं 21 लख 58 हज़ार रुपए जी स्कीम, थरड़ी जादो शहीद खां गाज बंगलो ताईं 1 करोड़ 99 लख रुपयनि जी स्कीम, ॿेटो बाईपास खां नओं ॻोठ ताईं लिंक रोड 5 करोड़ 69 लख रुपयनि जी स्कीम शामिल आहिनि। सिंध हुकूमत जी कारकर्दगी ते सुवाल निशान बणिजी वियल ही करप्शन वारा कामोरा अॼु ताईं ज़िले खे तरक़ियाती कमनि में नज़रअंदाज़ करे ज़िले खे खंडरात बणाए चुका आहिनि, जंहिंजे करे ज़िले में थींदड़ तरक़ियाती कमनि में करोड़नि रुपयनि जी करप्शन सबबि केतिरा ई कम रोलड़े जो शिकार थी विया आहिनि। रोड रस्ता टुटल हुजण करे इलाइक़े वासी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियनि था। उन सिलसिले में दादू ज़िले जे शहरनि समाजी अॻुवाणनि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हींअर सणबियनि सीटनि ते वेहारे 50 माण्हू ऐं सिर्फ़ु कमाइण जा रस्ता ॻोल्हिया विया आहिनि। दादू खे ठाहिण, पर ॿियनि डिस्ट्रिक्ट जी जेका हाल ॿुधूं था उते बि आहे, पर जेका दादू जी सिचुएशन आहे उते त इहा पोज़ीशन थी आहे त जेके बि कम आहिनि तक़रीबन 80% खां बि 90% अधु में रोलड़े जो शिकार आहिनि। कम तमामु इंतिहाई एॾा घटिया ऐं किरियल कया था वञनि जो उहे कुझु ई टाइम खां पोइ उखड़णु शुरू थी विया आहिनि। जेके थिया आहिनि, मोरियूं थियनि थियूं, मोरी टुटी थो वञनि, रोड ठहनि था, रोड टुटो था वञनि, बिल्डिंगूं ठहनि थियूं, बिल्डिंगनि जा
चापड़ लया था पवन को बि दादू जो कम तव्हांखे बहितर अंदाज में सर नज़र न ईंदो। उन जो मेन फिरीगिरी सबब इहो आहे त करप्शन को थियण जो तरीक़ो हूंदो आहे। काटे में लूण बराबरि थींदी आहे। हींअर ईअं सम्झो कि अटे में लूण बराबरि कमु थियनि था। ॿियो टोटल जेको बि आहे करप्शन जे वर चढ़ियो थो वञे। कमीशन एतिरी थी निकिरे, कमीशन बजट आणण वारनि जी कमीशन, इंजीनियरनि जी कमीशन, यको हेठि ताईं कमीशन, वरी ठेकेदार साहब एतिरा वीचारा महिरबान आहिनि उन्हनि जा, ऐं सॼो ॾींहुं उन्हनि सां गाॾियुनि ते गॾियो था वठनि जो हुननि जी मजाला जो को चूंडियल नुमाइंदो, मजाला जो को MP MNA खणी चूंडियल नुमाइंदा जेके चयासीं, या को ऑफिसर या इंजीनियर इंक्वायरी कराए सघे, उन जो कमु विज़िट करे सघे। जेके शरीफ़ इंजीनियर जिन खे इज़त जो ख़ौफ़ आहे त मथां सुभाणे असांजे मथां इंक्वायरियूं थियनि, उहे साइडनि ते वेही रहिया, उन्हनि पंहिंजो पोस्टिंग वठणु छॾे ॾिनी। बाबा असांजी जान आहे। बाक़ी जेके ताक़तवर, ॿियो लफ़्ज़ मां नथो चवां, जेके ताक़तवर आहिनि नेब खे, इंक्वायरियुनि खे, एंटी करप्शन खे मुंहुं ॾेई ॼाणनि, उन्हनि खे राज़ी करे ॼाणनि या उन्हनि खां जान छॾाए ॼाणनि, उहे वेठा आहिनि सरबियनि सीटनि ते, वरियनि काढी करे वेठा आहिनि, अचनि था, वेही रहनि था। दादू में एतिरी कमाई आहे जो रिटायरमेंट जी कोशिशि करे दादू मां करे था वञनि। उन्हनि जो मक़सदु इहो आहे त दादू खे खाओ पियो। असांजे दादू जा केतिरा ई कम आहिनि जेके बजटनि में ॿ टे चकर ॾेखारिया विया, लिस्टनि में रिकॉर्डनि में ॾेखारिया विया। साईं वारा ख़ुशि थी विया, बजटूं उते रहिजियूं, को बि अमली तरह सां दादू जो कमु कोन थो थी सघे। कंहिं हिननि खे अरबनि खरबनि जा ठीका ॾिना, कंहिं हिननि खां बजट खाधी, छो वात बंदि अथनि, मुंग वात में छो पजी विया अथनि। सभई चोर भाङे भाई वारा आहिनि, सभई गॾु आहिनि। जॾहिं गॾिजी खाइनि था न, पोइ हिक ॿिए ते कोन था चढ़नि। तूं मूं ते चढ़ंदे, मां तो ते चढ़ंदुसि। दादू सां तारीख़ी ज़ुल्म थिए पियो, जेको अॼुकल्ह न वरियनि खां हले पियो। दादू असांजो निधड़को आहे, जंहिंजूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बजटूं खायूं वेंदियूं आहिनि, बजटनि ते लुटमार कई वेंदी आहे। पर दादू जा तरक़ियाती कम हमेशह मुकमल न थिया आहिनि, न थींदा। पर जेसि ताईं असां दादू वारा सुजाॻ न थियासीं न, मां दादू वारनि खे मैसेज थो ॾियां त ख़ुदा रा आवाज़ उथारियो, ड्रिजो न। जेकॾहिं पोयों नसुल ईंदो न, असांजे हिननि अछनि कपिड़नि ते, असांजे ॻाल्हाइण ते तनक़ीद कंदो त पोयों जेको नसुल आयो हो, उन असांखे दादू तबाह करे ॾिनो, कुझु करे कोन्हे। हीअ रोड गुज़िरियल 2 सालनि खां वठी मुकमल न थियो आहे, जंहिंजे करे असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे। ही कुझु ॾींहं अॻु में हे जेको रोड आहे मखदूम बाईपास खां वठी गेटनि ताईं जेको ठहिणो आहे, हे 6 महीननि में मुकमल थियणो हो। हे 2 सालनि जे दौरान बि मुकमल न थियो आहे। ऐं ही प्रोमोशनल हाईवेज़ दादू जो जेको खाते जो कमु आहे, जंहिंखे इंजीनियर जूं जेको आहे सो संगीन गिफ़लत ऐं लापरवाही जे करे ही रोड 18 महीननि जे दौरान मुकमल न थी सघियो आहे। ही मिंटनि वारो सफ़र जेको आहे असांजो कलाकनि में तय थिए थो, ऐं हिते गाॾियूं असांजूं तबाह थी वियूं आहिनि। हिते हर बचड़ेवाल ग़रीब मिसकीन रोड सां गुज़रे थो, उनखे तमामु घणियूं तकलीफ़ूं आहिनि। ऐं कुझु ॾींहं पहिरियां असांखे इहो ॾिठोसीं मीडिया जे ज़रिए, ख़ासि तौर ते सिंध TV ते, त बाबा ही स्कैंडल हिकिड़ो थियो ठेकेदार खां। इन इंजीनियर ई फ़तह मोहम्मद सनाई पैसा वरिता हुया त हीअ असांखे ॾियो त असां तरक़ियाती स्कीमूं, मूंखे लॻे थो त हीअ स्कीम उन्हनि में शामिलु आहे। मां वज़ीर आला सिंध ऐं आला अख़्तरनि खां मां मुतालबो कयां थो त हिन रोड जो ऐं प्रोमोशनल हाईवे खाते में थींदड़ करप्शन जो नोटिस वरितो वञे, ऐं जेका रहियल रोड आहिनि उहे जल्द खां जल्द मुकमिल कराए वञनि, जीअं आवाम खे को रिलीफ मिली सघे। असांखे तकलीफ़ इहा आहे, वज़न सां गाॾियूं जो अचनि, मुरागी 2 साल आहे, को हिन जी माना मरमत न आहे थी, ऐं बंद लॻा पिया आहिनि रस्ते तां, एम्बुलेंसूं अचनि थियूं, वाट में ई माण्हू गुज़ारे था वञनि। असांखे महिरबानी करे मन करे ॾियो रस्तो। हुकूमत खे असांजो इहो मुतालबो आहे त असांखे रोड सही करे ॾियनि, महिरबानी करे। असांखे 2 साल आहे, कोई ईअं बदो हले रोड क्रॉस करण में अब रोड गाॾियूं आहिनि तंग था थियूं, को टही पए, गलती थी पए, नुक़सान थी पए माण्हुनि जे मथां किरे। रोड ठहियल वञा 5 मिंटनि जो पंधु आहे, हिन महिल त अधु कलाकु लॻी वेंदो आराम सां मनो। साईं रोड ॾिसूं था त यको ही रोड ईअं भॻल टुटल पियो आहे, वॾो नाहक आहे। हिते एम्बुलेंसूं ॿियो टियों अचनि था, मरीज़ बि मुश्किल सां अचनि था दादू में, या कंहिं अस्पताल ताईं बि कोन था खणी सघूं। वॾो ज़ुल्म आहे। रोड बि इहो ॾिसो था तव्हांजे अॻियां आहे, हिननि खे साल थी वियो आहे त रोड ठाहिनि ई कोन था। हे करप्शन लॻी पई आहे, ज़ुल्म जी इंतिहा, को चवण वारो ई कोन्हे। हे वॾो वठा लॻी पिया। साईं केर बि कंहिंखे कोन थो चवे, अलाए छा अंधेरनगिरी मथे बि लॻी पई, अलाए छा। हे ठेकेदार आहिनि, लभनि ई कोन था। मुश्किलात सां हे असां रोड पंहिंजो क्रॉस था कयूं, अचूं वञूं था, तमामु तकलीफ़ वॾी आहे। साईं हींअर असां उहो कलाकनि में था पंधु वञी कयूं, रोड ठहियल हुजे त माण्हू कंहिं एमरजेंसी में जल्दी पहुचे। वॾो नाहक आहे, ॾिसो तव्हांजे अॻियां आहे।
का शइ कान्हे, बसि इहे ईअं भञूं निकिता हलिया विया आहिनि। भला अॻियों रस्तो ठहियलु उहो ई भलो उहो ई ॼण आहे। हे त वॾी इंतिहा लॻी पई आहे। को चवण आखण वारो को ज़िले इंतिज़ामिया ई कुझु बि कान थी करे। हे तव्हांजे अॻियां सॼो सिस्टम को मज़े जो आहे ई कोन। वॾो तमामु नाहक आहे साईं। हा पथर नाहक आहे साईं वॾो। हिते असां ॻोठनि वारा ॿिया टिया वॾा तकलीफ़ुनि में अची विया आहियूं। हा वॾी तकलीफ़ आहे साईं, वॾी तकलीफ़ आहे, वॾी तकलीफ़ आहे। हे वॾो ज़ुल्म आहे हिते बाइकात केरु कंहिंखे चवे ई कोन थो। अहिड़ी गर्मी आहे, गर्मी इंतिहा। ॾिसो दादू जी केॾी गर्मी सख़्तु आहे। उन गर्मी में ई असांजूं गाॾियूं पंचर थियूं थियनि। इहे हथनि में गाॾियूं कायूं था वञूं। हे रोड ठहियलु हुजनि, का सहूलियत हुजे, कुझु बि न आहे। अलाह जो वास्तो आहे तव्हां मीडिया जे ज़रिए मन को सणाई थिए। अचण वञण जे हिसाब सां मोटर साइकिल आहे या रक्शो आहे, गाॾियूं उन्हनि खे तकलीफ़ थिए थी। साईं कामोरा सिर्फ़ु कमीशन उगाइण जे पोयां आहिनि। तव्हां पूरे ज़िले जी हालत ॾिसो। प्रोफेशनल जेको इंजीनियर साहिबु आहे उहो सिर्फ़ु कमीशन पियो थो वठे। तव्हां पूरे ज़िले जा रोड ॾिसो, कैनशाह जा ॾिसो, मेहर जा ॾिसो, दादू जा ॾिसो, जोई जा ॾिसो, सभु कम रुलिया पिया आहिनि। पथर विछायो पियो आहे, कमु मुकमल थिए कोन थो। माण्हू कमु रहियो पियो आहे, आवाम दाऊं वेठी थी करे। असां आला अख़्तियारनि खां अपील था कयूं त जेके कम अॻी जेके बजट में तव्हांखे मिलिया आहिनि तव्हां उहे त घटि में घटि मुकमल कयो। पेमेंटूं त तव्हां एडवांस में हटि वेठी था वञो। बसि पथर रस्ते ते विछाए माण्हू फुल पेमेंट वेठी था वञनि। जेके एतिरो पंहिंजो असरु सुख रखनि था, इंजीनियरनि खे उन मां पंहिंजो हिसो ऐं बहिरो मिले वेठो थो। रोड रस्ता भले रुलिया पिया हुजनि, हुननि खे उन सां को सरोकार न आहे। उन मौक़े ते ठेकेदार फारूक मलक जो चवणु आहे त करप्शन जो स्कैंडल साम्हूं आयो। इंजीनियर फतेह मोहन सनाई, इंजीनियर प्रोफेशनल हाईवेज़ दादू, जेको 10 सालनि खां वठी दादू में प्रोफेशनल हाईवेज़ ते क़ाबिज़ आहे, जेको सियासी माण्हुनि जे आशीर्वाद ते वेठो आहे। सभिनी इदारनि खे एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि। एंटी करप्शन हाणे खणी आहे। हाई कोर्ट लाड़काणे में पिटीशन दाख़िल कई आहे। एंटी करप्शन कोर्ट हैदराबाद में पिटीशन दाख़िल कई आहे। चेयरमैन ताईं एंटी करप्शन ताईं असां एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि। ॿिया बि जेके बि इदारा आहिनि, नेब आहे, सभिनी खे असां ॾिनी आहे। उमेदु आहे त असां सां इंसाफ़ थींदो। जेके 6 महीननि में कंप्लीट थियणियूं हुयूं स्कीमूं, उन्हनि खे 2 साल गुज़री विया आहिनि। ऐं असांखे धमकियूं थो ॾियाराए त भाउ तव्हां जेको आहे जेके एप्लीकेशनूं केस कया आहिनि उन्हनि तां हथु खणो ऐं रिकॉर्डिंगूं जेके आहिनि से असांखे वापसि कयो। वीडियो में पैसा ऑफिस में वेही, प्रोफेशनल हाईवेज़ जी ऑफिस में वेही, इंजीनियर जे साम्हूं वेही पैसा ॻणनि वेठा। ऐं जेको आहे सो आईडियो में जेको आहे सो पाण तस्दीक थो करे त मूंखे हेतिरा पैसा मिलिया आहिनि, बाक़ी हेतिरा पैसा असांखे ॾे। दादू ज़िले में करप्शन कंदड़ इंजीनियरनि ऐं कामोरनि जा ठठ थियण जे बावजूदि सिंध हुकूमत पारां को बि नोटिस वठण बजाए सिंध हुकूमत जे अहम उहिदनि ते वेठलनि पारां इंजीनियर ऐं SDOs जी रिश्वत एवज़ मुक़ररी जा चोॿोल रोज़ सिंध हुकूमत जे मुख़्तलिफ़ मीडियाई इदारनि ऐं ॿियनि इदारनि में वाज़िह अचनि था। पर उन बावजूदि प्रोविंशियल हाईवेज़ जे इंजीनियर फतेह मोहन सनाई ऐं टेंडर क्लार्क हफ़ीज़ मेमून ख़िलाफ़ दादू जे शहरियुनि ऐं ठेकेदारनि पारां हाई कोर्ट लाड़काणो में पिणु पिटीशन दाख़िल कराई, जंहिंजी अदालत खेनि तलब करे वरितो आहे। जॾहिं त शहरियुनि पारां लिखत में शिकायतूं नेब एंटी करप्शन ऐं ॿियनि इदारनि ॾांहुं पिणु मोकिलियूं आहिनि, जंहिं ते अहिड़ी एंटी करप्शन जे डायरेक्टर नोटिस वठंदे प्रोविंशियल इंजीनियर फतेह मोहम्मद सनाई ऐं टेंडर क्लार्क हफ़ीज़ मेमून समेत ॿिए अमले खे रिकॉर्ड समेत तलब कयो आहे। अहिड़ी तरह एंटी करप्शन कोर्ट में पिणु अहिड़ी दरख़्वास्त दाख़िल थियण खां पोइ उन्हनि ख़िलाफ़ नोटिस जारी कया विया आहिनि। उन बावजूदि हिन वक़्त ताईं इंजीनियरनि ऐं कामरनि ख़िलाफ़ न इंक्वायरी मुक़ररु कई आहे, न उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई कई आहे। किरोड़ रुपयनि जी करप्शन कंदड़ कामोरा गुज़िरियल 10 सालनि खां सीटुनि ते मुक़ररु आहिनि। केतिरा ई भेरा अॻु बि उन्हनि कामरनि जी करप्शन जा स्कैंडल साम्हूं आया आहिनि। उन बावजूदि उन्हनि कामरनि ख़िलाफ़ का बि सख़्तु क़ानूनी कार्रवाई न थी सघण जे करे दादू ज़िले जो अवाम सख़्तु परेशान आहे त हू कंहिंखे दांह ॾियनि ऐं नेब ऐं एंटी करप्शन ऐं आला इख़्तियारियूं उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो दादू ज़िले जो अवाम करे रहियो आहे। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध TV न्यूज़ दादू।